अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां तव्हांजो दोस्त सरार अहमद एरी ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं जीअं त नई सिंधी टेलीफिल्म पग जो पलांद हली रही है KTN TV ते। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं KTN TV ते पग जो पलांद नवी टेलीफिल्म हली रही है जंहिंमें हसद कुरैशी उर्फ सदोरो ऐं आसमा भुट्टो कमु करे रहिया आहिनि। कहानी शुरू थींदी आहे हसद कुरैशी का आसमा भुट्टो का। ही पाण में गेंतर मंगेंदा आहिनि ऐं ही पाण में एक ॿिए सां वॾी मोहबत रखंदा आहिनि। किरदार फिल्म जो तमामु VIP हुयो ऐं फिल्म YouTube ते सभ खां ज़्यादा हली रही आहे। आसमा भुट्टो हिकु TV शो एंकर भी आहे ऐं सिंधी अदाकारी में भी कमु करे रही आहे। आसमा भुट्टो हिकु बहितरीन अदाकार हुजण सां गॾु हिकु बहितरीन सुठी माउ भी आहे। मुंहिंजे शो ते या कंहिं ड्रामे ते सभ खां पहिरियों पंहिंजी तस्वीरूं VIP कढाए पंहिंजे Facebook ID आसमा भुट्टो ते अपलोड करंदी आहे ऐं ॿुधाईंदी आहे त मां हाणे हिन फिल्म या हिन ड्रामे या हिन शो में कमु करे रही आहियां। Facebook ते हिन जा माशाअल्लाह चङा फॉलोअर भी आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं सिंधी झूमर ऐं सिंधी बलोची कल्चर वारा कपिड़ा भी हिन खे तमामु सुठा लॻंदा आहिनि। ऐं आसमा भुट्टो जेका सिंध जी मशहूरु अदाकारनि मां हिकु अदाकार आहे। आसमा भुट्टो जो मेन किरदारु हिन फिल्म में हुयो कि ही हथियार हलाए रही आहे। अॻिते तव्हांखे ॿुधाईंदा हलूं आसमा भुट्टो हिकु सुठी अदाकार हुजण सां गॾु ऐं सुठी अदाकारी ऐं एक्टिंग करण वारी औरत भी आहे। ड्रामे में हसद कुरैशी जो भी मेन किरदारु आहे। हसद कुरैशी हिन ड्रामे में हिकु हीरो जो किरदारु करे रहियो आहे ऐं ही कहानी शुरू थींदी आहे असांजे सिंध जे मशहूरु अदाकार बिलाल खोखर खां। बिलाल खोखर आसमा भुट्टो खे हरू भरू परेशान कंदो रहंदो आहे ऐं आसमा भुट्टो इनकारी हूंदी आहे ऐं आसमा भुट्टो जी वाइलदा जेका हिन फिल्म में आहे उहा मिनत जोड़ कंदी आहे कि मुंहिंजी न्याणी खे तंग न कर न त मां असद कुरैशी खे दान ॾींदुमि। ऐं बिलाल खोखर ऐं निसार शाह मिली आसमा भुट्टो जे पीउ खे क़तल कंदा आहिनि ऐं उन खां बाद आसमा भुट्टो भी परेशान थी रहंदी आहे। हसद कुरैशी पाण रूपोश थींदो आहे। अचानक बिलाल खोखर आसमा भुट्टो जे घर जी दीवार क्रॉस करे घर में लहण जी कोशिश कंदो आहे त आसमा भुट्टो फायर हणी उन खे मारे पूरो करे छॾंदी आहे ऐं आसमा भुट्टो भी बाग़ी थी वेंदी आहे। हथियार सिंध जी न्याणी हथियार हथ में खणी इहो ऐलान कंदी आहे कि सिंध जा जेके भी न्याणियूं आहिनि उहे निंढड़का न आहिनि ऐं हसद कुरैशी हथियार हथ में खणी वॾेरे सां झेड़े जो ऐलान करे छॾींदो आहे। झेड़े दौरान फायरिंग कंदे कंदे अचानक विच में क़ुरान पाक अची वेंदा आहिनि ऐं क़ुरान पाक खे ॾिसी हसद कुरैशी ऐं निसार शाह आचर क़ुरान पाक खे ॾिसी क़ुरान ते पाण में ठाह कंदा आहिनि। जेके न्याणियूं क़ुरान पाक खणी ईंदा आहिनि हसद कुरैशी ऐं निसार शाह उन्हनि जे मथे ते हथु रखी झेड़ो ख़तमु करण जो ऐलान कंदा आहिनि। असांजा तमामु वीडियो ॾिसण जे लाइ असांजे YouTube खे ज़रूरु सब्सक्राइब कजो, महिरबानी। दोस्तों असांजा तमामु वीडियो ॾिसण जे लाइ असांजे YouTube चैनल इसरा एरी ऑफिशियल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो।